अगर विश्वास न हो तो अखियूं बंद करे कंदो था, तर्क वितर्क बिल्कुल न कंदो था। तो सतनाम श्री हर। काथे काथे इंसान तर्क वितर्क जरूर कंदो आहे, और तर्क वितर्क किथे कंदो आहे कि जंहिंमहिल पाण एग्ज़ाम्पल जे तौर ते पाण गुरू दर ते वचन कढाईंदा आहियूं, पूरी दुनिया में हर कोई वचन कढाईंदो आहे, रोज़गार वास्ते, संतान वास्ते, बीमारी वास्ते, हर ॻाल्हि जो वचन कढाईंदो आहे। लेकिन विश्वास जे माध्यम सां, लेकिन जेको विश्वास हूंदो आहे माण्हू वचन कढाईंदो आहे, वचन निकिरण खां पोइ अगरि हुनजे कम खे न थो अचे उते ई 5 मिंट लही उहो सोचण ते मजबूर थी वेंदो आहे, अजायो वचन कढायो। चओ सतनाम श्री हर। अजायो वचन कढायो, वचन न कढायो त सुठो थिए। वरी किथे हार निकिरी ईंदी आहे त वरी चवंदो यार मुंहिंजी त मर्ज़ी बिल्कुलु न हुई, अजायो हार निकिरी आई, पोइ उते तर्क वितर्क अची वियो आहे। पर मां तव्हांखे हर सत्संग में ॻाल्हि चवंदो आहियां कि जंहिंमहिल गुरू दर ते पहिरीं कदम पाण गुरू दर ते रखंदा आहियूं त उहो भाव गुरू महाराज असांजे मन जो पूर्ण रूप सां समुझी वेंदा आहिनि। कंहिंजो ईअं थींदो आहे कि 100 मां 80% 90% वचन माण्हू कढाईंदा आहिनि, उन्हनि खे ईअं लॻंदो आहे कि मां त वचन कढायो, मुंहिंजे लाइ त हार निकिती, लेकिन कमु छो न थियो। गुरू जे दर ते किंतु लेकिन बट परंतु न हलंदो आहे। छो न थियो हुनजो बि कारण तूं ई हूंदे, छो कि तुंहिंजे अंदर में हिकु तर्क वितर्क हुयो, विश्वास जी कमी हुई। अॼु अहिड़ा बि व्यक्ति आहिनि जेके वचन कढाईंदा आहिनि और तुरंत उन्हनि खे वचन जे माध्यम सां उहा ॻाल्हि पूरी थी वेंदी आहे। कोई अहिड़ा बि कार्य साम्हूं हूंदा आहिनि कि असांखे हिकु कमु करिणो ई हो, लेकिन गुरू जी मर्ज़ी न हुई। गुरू प्यारी साध संगत पाण साम्हूं जो सुख ॾिसंदा आहियूं, गुरू महाराज अखुनि जो सुख ॾिसंदा आहिनि, अॻिते तव्हांखे तकलीफ़ न थिए। गुरू नानक मतिलबु इहो विषय आहे कि अखियूं बंदि करे विषय ते गुरू नानक ते तव्हां विश्वास कंदा कयो। 100 मां 90% मञो चाहे 80% मञो, किन खे ईअं लॻंदो आहे कि मां त वचन ईअं कढायो, लेकिन मुंहिंजो कमु त थियो कोन। विश्वास जी कमी आहे, कुझु बि कान्हे। ऐं जेके 20% जो वचन साहिब जे माध्यम सां रोज़गार मिले थो, किन खे संतान थी वई, कंहिंजे रोज़गार में बरकत आहे, कंहिंजो थांव बणिजी वियो, कंहिंखे गुरू महाराज रज सां ॾिनो, कंहिंखे गुरू महाराज चढ़दी कला में रखियो, इहो विश्वास हूंदो आहे। जंहिंमहिल वचन साहिब निकिरंदो आहे, हा दाता जेकी तूं मूंखे आज्ञा बख़्शिश कई, शुक्रानो। चओ सतनाम श्री हर। कई व्यक्ति अहिड़ा मूंसां मिलंदा आहिनि, कई संगति हिते छा काथे बि कि मां तव्हांखे वचन कढायो न, चई हा, चई कि भई उहो कमु थियणो, कमु बिल्कुलु सभु रेडी हुयो, पर हाणे मां आयो वचन साहिब कढायो न थिए त पोइ सभिनि जो घर मुंहुं ॾेई वियो कि भई मां न कई, सभु चवण वचन छो कढाई, छो कढाई, छो कढाई, छो कढाई। आख़िरी में 6 महीने खां पोइ ॾिठो हुन परिवार जो उहो ई कार्य अहिड़े रूप सां बिगड़ियो, अहिड़े रूप सां बिगड़ियो आहे, अॼु ॾींहं ताईं न ठहियो आहे। तो सतनाम श्री हर। गुरू जे वचन में तर्क वितर्क बिल्कुल भी न, जेको पाण खे मिले को हाणे ॾिसो, पाण मथो टेकींदा आहियूं, वचन वठंदा आहियूं, चाहे मथो टेकणींदा आहियूं, पाण छा कंदा आहियूं, ईअं कंदा आहियूं। हिकु पल लाइ बि पाण गुरू खे ईअं कंदा आहियूं, मूंखे ॿुधायो कंदा आहिनि जेके संस्कारी परिवार में जेके वॾा कंदा आहिनि, गुरू खे झोल करे वेंदा आहिनि कि दादा आयो आहियां, कुझु त ॾे, कुझु त ॾे, कृपा कर। चओ सतनाम श्री हर। करणु खपे, झोल पिलाइणी खपे। जेतिरा बार बि असां अचूं गुरू दर ते झोल पिलाइणी खपे। दादा झोल में कुझु ॾे त सही, शांति ॾे, क्रोध दूर कर, लालच दूर कर, अंग संग सहाय थी, गुरू खे अरदास कंदा। लेकिन पाण खे चवंदो आहे किथे बि अचूं, कहिड़ी बि जॻह ते वञूं, अगरि तव्हांखे वचन साहिब में संशय आहे, पूर्ण विश्वास आहे त पूर्ण भरोसो रखी गुरू ते कणाम विश्वास रखी अरदास करे वचन कढाईंदा कयो 100%। अगर वो कम तव्हांजे लाइ रेडी पियो आहे, गुरू महाराज न चयो, स्वीकार कंदा कयो, शुक्राना कंदा कयो। अगर वो कम गुरू महाराज चवंदा कर और तुझी मर्जी ना आहे तू कम कर। चओ सतनाम श्री हर। नंढो जो एग्जाम्पल आहे, बसर बंदि कयव, आनंद साहिब प्रणाम। चओ सतनाम श्री हर। गुरू प्यारी साध संगत जी, तव्हां बाबा थारा सिंह दरबार त ॿुधी हूंदी, उल्हासनगर 5 नंबर में दरबार आहे। उते तव्हां गुरप्रीत सिंह जा वचन बि ॿुधंदा हो, चमनलाल जा वचन बि ॿुधंदा हो, हरबंस सिंह जा बि ॿुधंदा हो। जेके बि तव्हां इहे संत ॾिसो था न, हिन जो पहिरियों सत्संग बाबा थारा सिंह दरबार में थियो अथव।
उनजी ही दरबार से संत अॻिते वधिया अथव। बाबा गुरप्रीत सिंह जो तव्हां जेको वचन ॿुधंदा हो न, जेका 8 साल पहिरियों कुझु बि न हुयो, तव्हां अञा बि पुराणा में वचन कढंदा हो न, त उहे बाबा चमनलाल साहिब जे पोता वेंदा, जेके हाणे वञी में असां दर्शन करे आयासीं, उनजे पोता वेंदा हुया दास बणिजी करे। 9 साल 10 साल पहिरियों, हे त 2014 वठी करे असां वॾभागी आहियूं। हुन सां गॾु पाण रोटी बि खाधी आहे, मंडला में 2 टे बार आया बि आहिनि, ते बार सत्संग बि करायोसीं। तो गुरु प्यारी साध संगत बाबा थारा सिंह दरबार जेकी आहे न, उतों ही जंहिं भी संत खे तव्हां ॾिसो था न, जेके भी रागी ॾिसो था, उतों ही अॻिते वधिया अथव। कारण छा आहे कि बाबा थारा सिंह जेके हुया, पाकिस्तान खां जागंदी जोत हलंदी थी अचे। उन्हनि हिक कोठीअ में 80 साल गुरु नानक साहिब जी भक्ति कई। 80 साल हिक कोठीअ में लगातार, उन ही कोठी में सॼो ॾींहुं भक्ति कंदा, सॼो ॾींहुं। ॿाहिरि हिकु साधारण शेवादारी हूंदो हुयो, और रसी सां हिकु तव्हांजो विञणो बदल हूंदो हो कि 12 वेही करे विञणो लोॾींदा हुआ। उहा दरबार शिफ्ट थी आहे 5 नंग में उल्हासनगर में। तो सतनाम श्री हरि। ऐं विषय आहे चालीहो साहिब, कि गुरु नानक साहिब जे दर ते असां झूलेलाल साहिब जो चालीहो ॿुधो आहे, लेकिन चालीहो साहिब शुरू करण वारा बाबा थारे सिंह अथव। तो सतनाम श्री हरि पुॼाईंदड़ आश्वर। 80 साल गुरु नानक जी भक्ति कई, गुरु नानक जो रूप बणिजी विया हुए। 80 साल गुरु प्यारी साध संगत जी हाणे 28 तारीख़ खां वठी उते चालीहो शुरू थींदो। यूट्यूब में सर्च भी करे सघंदा, बाबा थारे सिंह दरबार 28 तारीख़ खां उते शुरू थींदो। चवण जो अर्थ इहो आहे कि जंहिंमहिल बाबा थारे सिंह अंदरि वेंदा आहिनि, त उते हिकु शेवादारी रोज़ संगत रोज़ मथो टेकण शेवा करींदी। हिकु शेवादारी रोज़ मथो टेकण ईंदो हो, त हुनजो कमु हूंदो हो भई गिल में विछाइण, मटके में पाणी भरणु, शेवा ॾिसणु, बराबरि प्रसाद वठी करे घर वेंदो, सॼी सफ़ाई बार खे प्रसाद विराईंदो। चओ सतनाम श्री हरि। अॼु वचन छा आहे कि तर्क वितर्क, असां गुरु जे वचन में तर्क वितर्क कंदा आहियूं, वचन साहिब जे मथां, हुक्मनाम जे मथां, लेकिन उन शेवादारी मथां गुरु महाराज ने कृपा बख़्शिश कई। उन घणीअ जो विहांउ थियो, ॾाढी जोर शोर सां थियो। गुरु महाराज जी कृपा सां उन्हनि खे बालक जी उपलब्धि थी। जागंदी जोत गुरु नानक साहिब कृपा बख़्शिश कई, दात बि आई बालक जी। त हुन चई कि भाई जीअं छठी ते थाल पताशनि जो खणी करे, मिठाइयूं खणी करे पाण अॻिते वधियो, बाबा थारे सिंह दरबार वटि आयो। उहा रूम जे ॿाहिरि बीह करे आवाज़ लॻाई, सचे पातशाह अचो, बालक जे मथां हथु घुमायो, सदारन खे चयो भाई साईं जन खे आवाज़ ॾियो, आशीर्वाद ॾियनि। साईं जन ॿाहिरि आया, गुरु प्यारी साध संगत जी वॾी आवाज़ सां चयो हुन शेवादारीअ, दाता वाधायूं हुजे, मुंहिंजे घर में बालक आयो आहे। गुरु महाराजनि वाधाई न ॾिनी। ॾाढो गंभीर विषय अथव, तव्हांजे लाइ बि ऐं असांजे लाइ बि। जेको तर्क वितर्क हूंदो आहे न, गुरु ग्रंथ साहिब लाइ संशय करे छॾियो। जेको गुरु जो हुकुम सर मथे ते स्वीकार, सर मथे ते जेको गुरु ॾिनो। अरे वॾे में वॾी बीमारियूं 40 में ठीक थी वियूं, वॾे में वॾियूं मंजिलियूं गुरु नानक ॾेई छॾियूं। उहो ई पहुचंदो आहे जेको गुरु नानक घुराईंदो आहे। अच मां तुंहिंजी बीमारी दूर कयां, अच त मां तोखे बरकत ॾियां। त ईअं हुजे न, सॼी दुनिया वेठी हुजे। चओ सतनाम श्री हरि। हुकुम जे अंदरि सभु को हुकुम सां ई गुरु खींचंदो आहे। वे दर्शन कर, बाणी पढ़। हुनखे मन में थोरो संशय आहे कि गुरु मूंखे वाधाई न ॾिनी, फिर भी ठीकु आहे, शुक्रानो करे बालक घर वठी वियो। गुरु प्यारी संगत सेम डे, सेम ॾींहुं, सेम नाइट में उन बालक पंहिंजा प्राण त्यागे छॾिया। चओ सतनाम श्री हरि। चओ सतनाम श्री हरि। प्राण त्यागे छॾी, बालक संसार में हली वियो। गुरु प्यारी साध संगत जी पत्नी चएसि, अञा वञी गुरु नानक जे दर ते न, अञा हुनजी शेवाऊं कर, अञा हुते मटका भर, अञा गिल में विछाए, सॼो ॾींहुं ते शेवा कंदो आहे, मिली छा? उन घरवारी ते तानो आहे, छा मिली तोखे? गुरु प्यारी साध संगत हुन चयो हथ जोड़े करे कि मुंहिंजे गुरुअ लाइ कुझु न चओ, मुंहिंजे सतगुरु लाइ कुझु न चओ, हिन मुंहिंजे गुरु जो ॾोह कान्हे। ॾिसो ॾाढो सोचने वीचार आहे, किथे किथे ग़लति थींदो आहे न, पाण जो पाण वचन त कढायोसीं, लेकिन कमु त थियो कोन। चओ सतनाम श्री हरि। थींदो न कमु, छो न थींदो, लेकिन तव्हांजे अंदर में कमी आहे, ॾाढी कमी आहे। गुरु प्यारी साध संगत जी हाणे तव्हां सभु हिते वेठा हो, नंढो सी ॻाल्हि ॿुधायो, जेको तव्हां बक्सो ॾिसो था, हे जेको हले थो, 2011 में मतिलबु मूंखे मंडला में कंहिं ॾिनो,
2010 में एक शेवादारी ते आयो कि मतलब अशोक वसंतानी फैमिली आहे, राइस मिल वारो आहे, ख़ासि आहे मुंहिंजो। त गुरु प्यारी साहिब संगत आयो, मुंहिंजे मिसल की कुझु प्रॉब्लम हूंदी जेको बि आहे, त कुझु ॾींहं हुनखे गुरु महाराज ने कृपा बख़्शिश कई, चई भाई साहब ॿुधायो न छा कयो। मां चयोमांसि अलाए छो ईअं वात मां बचन निकिरी आयो, गुरु दर ते बीठो। चयोमांसि बेवकूफ़ थी वियो रे, कि कुझु न करिणो, तोखे ग़लति कमु बिल्कुलु न कजांइ। अगरि गुरुअ तुंहिंजी मैसेज खे कृपा बख़्शिश कई आहे पोइ हलणु ॾिस। चई कुझु न, बिल्कुलु न करिणो आहे। चयोमांसि मतिलबु हाणे जेकी गुरु दर आवाज़ निकिती सो निकिती। गुरु प्यारी साहिब संगत पोइ हुन इहो वचन जो पालन कयो। गुरु महाराज ने अहिड़ी रहमत थी वई जो हुन कोई बि टेस्ट न करायो, कुझु बि न करायो। गुरु महाराज अॼु मां गद्दी ते वेठो आहियां, यानी गद्दी ते, जंहिं गद्दी ते मां सभु कुझु पातो, उहो बालक अॼु एॾो वॾो थी वियो आहे। गुरु प्यारी साहिब संगत गुरु ने गोद सही कई। उहो वियो पंहिंजे माइटनि में कटनीअ में फ़ोन कई, भाई साहब मुंहिंजी शादी जे दरबार में कुझु ॾियां तव्हांखे, जेको तव्हां चओ। मां चाहियां मूंखे मुंडी ॾेई वञ, चवांसि हा मूंखे चैन ॾेई वञ, अरबपति आहे, हाणे फ़ोन कयां त गाॾी मोकिले छॾे, एतिरो गुरुअ खे मञींदो आहे। चई छा ॾियां। मां चयोमांसि कुझु न करे। चई किथे आहे, कटनी में आहे। चयोमांसि हिकिड़ो कमु करे, यार गुरु जे दर ते माइक में मां जेको सत्संग कंदो उहो कोन्हे को, 20,000 वीचारा ॾेई वठी करे गुरु दर ते गिफ्ट कई। चओ सतनाम श्री हर। ॾिसो मन जी हिकु अभिलाषा, ॾिसो अॼु ॾींहुं ताईं उहा शेवा हले थी, साक्षात आहे गुरु प्यारी साहिब संगत जी। त गुरु प्यारी साहिब संगत वरी हो अॻिते वधियो। गुरु महाराज ने कृपा, शेवा न छॾी, बिल्कुलु न छॾी, शेवा कंदो रहियो लगातार। वरी गुरु महाराज ने हुनखे पुत्र ॾात बख़्शिश कई। शुकरानो करण वास्ते वरी मिठाई कयूं, पताशा कया। और गुरु दर ते आयो, सॼे पातशाह अचो, आशीर्वाद ॾियो बालक खे। सदारंग खे चयो भई आवाज़ ॾियो गुरु अचनि। गुरु महाराज ॿाहिरि आया, तॾहिं बि बालक जे मथां हथु न रखियो, गुरु नानक साहिब जो वचन निकितो, वञ गुरु नानक तुंहिंजो भलो कंदी। पहिरों बि इहो वचन चयो, छा चयो? वञ गुरु नानक तुंहिंजो भलो कंदी। वरी ॿीहर बि चई वञ गुरु नानक तुंहिंजो भलो कंदी। वाधाई बि न ॾिनई। चयो सतनाम श्री हर, वाधाई बि न ॾिनई। वरी मन में लॻो सची पातशाह मूंखे वाधाई न ॾिनी आहे, छोकी पाण कंहिंखे वाधाई ॾींदा आहियूं तो बि चवंदो भई तोखे वाधायूं ॾेई, संत वाधाई न ॾिनी। बालक आयो गुरु प्यारी साहिब संगत, सेम डे थींदो अथव। कंहिंजे जीवन में ॿार जी अचण जी न ॾाढी तकलीफ़ जो विषय हूंदो अथव, मतिलबु सुख लिखियल न हूंदो आहे। असां हिमत हारिजी वेंदा आहियूं। ऐं कंहिंखे ईअं 2 टे 4 बार ईअं प्रॉब्लम थी बि हूंदी न, त उहो चवंदो मुंहिंजो विश्वास ख़तमु थी वियो आहे, मुंहिंजो विश्वास ई कोन्हे, हर जॻह ते मुंहिंजी पूरी नथी थिए, न बहिराणे में, न गुरू दर ते, न नदी ते, न फलाण ते, न संत ते, न मठ ते, न मड़ीअ ते। अरे ईअं थोरी थींदो आहे। चओ सतनाम श्री हर, जंहिंजो जेतिरो समय हूंदो आहे न ओतिरो ई मिलंदो आहे। चओ सतनाम श्री हर, न हूंदो तुंहिंजे योग में, शुकरानो कर न भाई, गुरु ॾींदो न पाण ई। माण्हू विश्वास ख़तमु करे वेही रहंदा आहिनि, ग़लति ॻाल्हि आहे, बिल्कुलु बि न। पोइ चवंदो मूंखे त विश्वास ई कोन्हे को, मां ॾाढो कुझु कयो आहे। सेम डे सेम नाइट वरी बालक प्राण त्याग गया। चओ सतनाम श्री हर। आख़िरी पत्नी चयो जेका पोइ दरबार में वेंदी, सम्झी वञे छा तूं रोज़ तो शेवा करी, गुरू तोखे धिकारियो आहे। ॿियो ॿार ईअं थियो, तूं शेवा ते न वेंदे, हथ जोड़े चओ थी मतिलबु पेर बि पियो मुंहिंजे गुरु नानक न कर न ॻाल्हाए, मुंहिंजे सतगुरु न लॻाए। गुरु नानक बोले तो चओ सतनाम श्री वाहिगुरु, विश्वास करना। चओ सतनाम श्री हर। गुरु प्यारी साध संगत, इहा कथा धारे सिंह दरबार जे ॿाहिरि लिखियलु अथव। कंहिं महिल बि उल्हासनगर वेंदा न, बोर्ड ते पूरी बाणी लिखियलु अथव। टेहर गुरु महाराज ने कृपा बख़्शिश कई, वरी हुनखे उहो बालक थियो गुरु प्यारी साध संगत जी। चओ सतनाम श्री हर। हाणे थोरो सो मन बदिलजी वियो शेवादारी जो, चई हाणे मां सिर्फ़ु बालक खे वठी वेंदुमि, कोई मिठाई न, कोई पताशा न, कोई वाधाई न, बसि मुंहिंजो जेको मन आहे गुरू खे मथो टेकणो आहे सो मथो टेकणो। बराबरि छठी जी पूजा थी, कच्छ में बालक खे खयो ऐं सदारंग खे जो सचे पातशाह खे ॾियो आवाज़, ऐं बालक के मथां हथ घुमाए रोए पियो कि मथां गुरु चए ईअं कुझु। सदारंग आवाज़ नहीं, बाबा थारे सिंह ॿाहिरि आया, गुरु प्यारे साध संगत जी वॾे आवाज़ सां जो सचे पातशाह बालक मुंहिंजे घर जनम वरितो आहे, वाधाई न चई, लेकिन इते बाबा थारे सिंह चयो भाई वाधायूं ॾे। चओ सतनाम श्री हर। चओ वाहिगुरु, चई वाधायूं ॾे। इते गुरु महाराज ने छा ॾेई छॾी? वाधाई ॾेई छॾी। सदारंग खे चयो वञ भाई बालक बताशा मिठाई फल फ्रूट वठी आ, ख़ुशीअ जो मौक़ो आहे। मन में हैरान थियो, सचे पातशाह इहो पहिर में छो न अचियो न तर्क वितर्क,
कि पहिरों छो न हाणे छो। गुरु प्यारी साध संगत जी बाबा थारे सिंह जे 80 साल गुरु नानक जी भक्ति के हिकु कोठीअ में साम्हूं अची चवण लॻा यार ॾिस तुंहिंजे मन में संशय आहे मञा थो, अॼु मां संशय दूर कयां थो। चई जंहिं बालक तुंहिंजे घर जनम वरितो उहो अॻिते हली करे 8-9 साल में अंतर्गत में तोखे विछोड़ो ॾियण वारो हुयो। चओ सतनाम श्री हर, तोखे उहो विछोड़ो ॾियण वारो हुयो। 8-9 साल खां पोइ तूं इन खां पोइ ॾाढो ज़िंदगी भर परेशान थी आहे। मां अॻितो जो तुंहिंजो सुख ॾिसी करे पुट हुनखे मोक्ष ॾिनो कि तोखे अॻिते का तकलीफ़ न थिए, अॻिते तूं परेशान न थी। चई दातार पोइ ॿियो, चई राजा हुनजी बि उमिरि 18 साल हुई, 18 साल ख़ुशी मनाई आहे, 19 साल खां सॼो ज़िंदगी भर हुई आहे। चओ सतनाम श्री हर। गुरु प्यारी साध संगत जी सचे पातशाह चई हे जो बालक आहे चई चिरंजीव आहे। चओ सतनाम श्री हर। हाणे बाणी पढ़ी आहे न, अमृत पीवो सदा चिर जीवो हर सिमरत अनंत अनंता। गुरु अर्जन महाराज जी बाणी गुरु महाराज शब्द पढ़ो। हिन बालक जी उमिरि सुठी आहे। तो गुरु बाबा थारे सिंह दरबार जेके पाण मालिक आहिनि उन्हनि चयो पुट जेको गुरु जता तोखे आशीर्वाद मिले, जेको वचन मिले न स्वीकार करे खणी वेंदो कर। चओ सतनाम श्री हर। असां सोचंदा पंहिंजो त हाणे सुख हुयो, गुरु अॻिते की न कीअं करे छॾी। तंहिंजे करे मुंहिंजो अॼु तव्हां सां सभिनी सां निवेदन आहे, कंहिं बि शहर में तव्हांजो लाॻापो हुजे, कहिड़ी बि दरबार से छो न हुजे, जेको वचन मिले स्वीकार करे अॻिते वधंदा कयो, कॾहिं बि पोइ न हटंदा कयो। जेको बि मिले अगरि तर्क वितर्क आयो त साइड इफेक्ट बि अथव। चओ सतनाम श्री हर। न कढाइणो आहे न कढायो। गुरु ते कणा हमेशह रखी अरदास करे पंहिंजे कम खे लॻो। लेकिन वचन ते ॻाल्हि ते अचे थी, वचन माना वचन जेको गुरू ॾिनो आहे ज़रूरु ॾींदो, जेको नथो थिए त असांजो अनंत भलो आहे, अनंत। गुरूअ में कंहिं प्रकार जो तर्क वितर्क बिल्कुलु न कयो। बोल गुरु नानक देव की साच दरबार गुरु ग्रंथ साहिब की जय। सिखो शब्द प्यारियो जन्म मन की टेक, मुख उजल सदा सुखी नानक सिमरत राग राम।